जुडोलक 62 शख्स एजुकेशन इंतजामिया पारां प्राइमरी स्कूल बे गोठ मुंतकिल करण खिलाफ गोठणन एहतजाजी मुज़ाहिरो कियो। जुडोलक धीअ 370 जे गोठ मोहम्मद आलम कपरी जे रहवासिन मोहम्मद गुलजार कपरी, हाफिज़ कपरी, एहसान लगारी जी अगवानी में एहतजाज कंदे साफ़े नारो दाईंदे चो त संदस गोठ में गवर्नमेंट प्राइमरी मोहम्मद महर कपरी 13 सालन का हलंदड़ा स्कूल में 100 खां वधीक ॿार दाख़िल आहिनि। ॼाणल स्कूल में क़ाइम प्राइवेट उस्ताद मोहम्मद इस्माइल कपरी अॻु में असांजे ॻोठ में रहंदो हो, जेका कुझु अरसो अॻु उतां लॾे वियो आहे। जंहिं बाद असां हिन असांखे अंधेरे में रखी एजुकेशन डिपार्टमेंट जे कामूरनि सां मिली भगत करे मुबैना रिश्वत ॾेई असांजो स्कूल सरकारी भॾे ते हुजण जो सबबु ॼाणाए कागज़ी कार्रवाई करे स्कूल 10 किलोमीटर परे पंहिंजे ॻोठ मुंतकिल कराए छॾियो आहे। जंहिं सबबु असांजे ॻोठ समेत भरपासे जे समय मौसूम ॿार तालीम जहिड़े नेमत खां महरूम थी विया आहिनि। असां एजुकेशन जे मक़ामी तोड़ेवाला ऑफिसरनि खे पंहिंजे स्कूल क़ाइमु रखण लाइ ज़ाती ज़मीन ॾियण जो पिणु चयो आहे, पर इंतज़ामिया असां सां को बि सहकार न कयो आहे। हिननि तालीम खाते जे वज़ीर समेत समूरनि वसवारनि खे अपील कई आहे त तालीम दुश्मन उस्ताद ऐं तालीम खाते जे मुलविस कामूरनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे फौरी तौर स्कूल जी मुंतकिली रोकराए सवें मौसूम ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह थियण खां बचायो वञे। मुंहिंजो नालो गुलज़ार अली आहे। हीउ स्कूल असांजो ॻोठ में 13 सालनि खां हलंदल आहे। ॻोठ मोहम्मद आलम कपरी में। स्कूल जो नालो मोहम्मद मेहर कपरी आहे। हिते तक़रीबन 150 खां वधीक ॿार दाख़िल आहिनि ऐं जेको असांजो इहो मुतालबो आहे, जेको असांजो टीचर आहे न मोहम्मद इस्माइल कपरी असांजे स्कूल में आहे, उहो टीचर हितां लॾे वियो आहे, ॿिए ॻोठ में शिफ्ट थी वियो आहे ऐं हीउ स्कूल उते खणाए वञणु चाहे थो। ऐं असांजो इहो मुतालबो आहे त असांजा 150 खां वधीक ॿार हिते दाख़िल आहिनि ऐं स्कूल हिते ई रहे ऐं हिते ई ॿार तइलीम कराइनि। जे स्कूल न रहियो त 150 खां वधीक ॿारनि जी तइलीम तबाह थी वेंदी आहे। अच्छा, असांजो इहो छा थियो आहे त सर्टिफिकेट वग़ैरह पन्ननि ते सही कराइण, इहो छा? जी हा, इहो सर्टिफिकेट ते कोरनि पन्ननि ते सही कराए पियो ऐं सर्टिफिकेट ॾे पियो, चए पियो त हितां स्कूल शिफ्ट थी वियो आहे ॿिए पासे उन जे। अच्छा, अहिड़ियूं शिकायतूं मां आला अख़्तियारनि खे ॾिनियूं आहिनि एजुकेशन? जी हा, आला अख़्तियार टीओ साहब के, डीओ साहब के ऐं डायरेक्टर साहब सभिनी खे, स्टेट कमिश्नर सभिनी खे असां ॾिनियूं आहिनि। अच्छा जी हा। असांजो मुतालबो छा आहे? असांजो मुतालबो इहो आहे त हिन मास्तर खे बदतरफ़ कयो वञे। जेसीं ताईं मास्तर खे बदतरफ़ न कयो वेंदो तेसि ताईं असांजो एहतजाज जारी रहंदो। मुंहिंजो नालो हाफ़िज़ अली वल्द मोहम्मद आलम कपरी। जॾहिं त हीउ स्कूल हलंदड़ 13 सालनि खां हिते हली रहियो आहे ॻोठ मोहम्मद आलम कपरी में, जेको आहे सो मास्तर मोहम्मद इस्माइल कपरी हितां ॿिए ॻोठ में शिफ्ट थी वियो आहे। उनजे करे हीउ स्कूल बि ओॾां ई खणाए वञणु चाहे थो। उनजे करे हिन स्कूल में कल्ह खां पोइ जेको आहे सो ॿारनि खे सर्टिफिकेट ॾिना पिया वञनि ऐं कोरनि पेननि ते साइनूं कयूं पियूं वञनि उन हिसाब सां, ऐं कूड़ियूं दरख़्वास्तूं बि ॾिनियूं वयूं आहिनि। जीअं हिन ॻोठाणनि मां कंहिं दरख़्वास्त कोन ॾिनी आहे त हिन स्कूल खे ॿिए पासे खणायो वञे। असांजो इहो ई मुतालबो आहे त असां स्कूल लाइ ॿनी बि ॾियण लाइ तयारु आहियूं, हर शइ ॾियण लाइ तयारु आहियूं। जॾहिं त हिन स्कूल में 150 खां वधीक शागिर्द इल्मु पिराए रहिया आहिनि, उन्हनि जी तइलीम तबाह थी वेंदी। हीउ स्कूल हिते ई रहे ऐं हिते ई टीओ साहब खे ॾिनी आहे, स्टेट कमिश्नर साहब खे ॾिनी आहे। ऐं असांजो इहो ई मुतालबो आहे त असांजो जे मसइलो हल न थियो त असां हिन एहतजाज खे वधाईंदासीं ऐं तइलीम जे वज़ीर सैयद सरदार अली शाह सां बि असांजो मुतालबो आहे त हिन स्कूल खे हिते ई रखियो वञे।